अस्सलामुअलैकुम नाज़रीन, धरती टीवी में भली कार मां या मंजर अजीज सबका पहला शामिल करनासी हिन वक्त जूं हेडलाइन। वजीर आजम मुल्क में अटे जे अघ में बाद जो नोटिस वरितो, लाॻापियल वज़ारतुनि खां रिपोर्ट तलब। अटे जी क़ीमत हुकूमत ऐलान मूजिब यकीनी बनाइण लाइ सख़्त कदम खणण जी हिदायत। शहबाज शरीफ जो चवणु आहे त अवामी हुकूमत अघनि ते अटे जी फराहमी यकीनी बनाई वञे। सदर आरिफ अलवी वलीउर रहमान जे गवर्नर पंजाब तौर मुक़ररी जी मंजूरी ॾेई छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ वलीउर रहमान जे गवर्नर पंजाब तौर मुक़ररी जी ॿी समरी हिकु हफ़्तो अॻु सदर खे उमाणी हुई। वफाकी काबीना लापता माण्हुनि जे मामले ते कमेटी जोड़े छॾी। घरू वज़ारत पारां जारी पधरनामे मूजिब कमेटी जो चेयरमैन कानून वारे वज़ीर सेनेटर आज़म तारर हूंदो। घरू वज़ीर राणा सनाउल्ला, मवासिलात वारो वज़ीर असद महमूद ऐं वफाकी वज़ीर शाज़िया मरी कमेटी में मेंबर तौर शामिल हूंदा। दिफ़ाई पैदावार जो वज़ीर इसरार तरीन, सेनेटर फैसल सब्ज़वारी ऐं आगा हसन बलोच भी कमेटी में शामिल हूंदा। नोटिफिकेशन मूजिब कमेटी सीनियर कानूनदानन, इंसानी हक़नि जे नुमाइंदनि या कंहिं बि लाॻापियल शख़्स खां मदद वठी सघे थी। पधरनामे मूजिब लापता माण्हुनि बाबति जोड़ियल कमेटी पंहिंजी रिपोर्ट वोर लाइ काबीना खे मोकिलींदी। सिंध हाई कोर्ट दुआ ज़हरा के पेश न करण ते IG सिंध पुलिस कामरान फजल रहमान के कम खां रोके छॾियो। कराची में लापता थी परणु करे नारी निमरा काज़मी के पुलिस अदालत में पेश करे छॾियो। हाई कोर्ट में दुआ ज़हरा ऐं निमरा काज़मी केस जी ॿुधणी। दुआ ज़हरा के बाज़ियाब न कराए सघण ते अदालत पारां काबर जो इज़हार। अदालत IG सिंध कामरान फजल के कम खां रोके छॾियो। पुलिस निमरा काज़मी के मुर्स समेत अदालत में पेश कयो। निमरा जी उम्र जी टेस्ट जो हुकुम जारी करे अदालत निमरा के शेल्टर होम मोकिले छॾियो। केस जी ॿुधणी 2 जून ताईं मुलतवी कई वई। PTI चेयरमैन इमरान खान चयो आहे त कंहिं सां ख़राब लाॻापा नथा चाहियूं पर ग़ुलामी बि नथा चाहियूं। अमरीका के चयो हो त दोस्ती सब सां कंदासीं, अमन में गॾु हूंदासीं पर जंग में गॾु न हूंदासीं। साज़िश तहत PTI जी हुकूमत केराई वई। सनन पहिरीं हुकूमत आहे जंहिं ते करप्शन जो को इल्ज़ाम नाहे। जेको ख़त अमरीका मां आयो उन में वाज़े तौर ते धमकी ॾिनी वई आहे। बिजली की कीमतुनि में 1 जुलाई का फी यूनिट 8 रुपया मरहलेवार वाद जो इम्कान। तवानाई वारी वज़ारत के ज़रिए मूजिब बिजली की कीमतुनि में वाद बुनियादी टैरिफ कीमत में कयो वेंदो ऐं वाद जो फ़ैसिलो बिजली फराहम कंदड़ 10 कंपनियुनि जी दरख़्वास्तनि ते नेपरा जे फ़ैसिले बैदि थींदो। फ़ैसिले बैदि वफ़ाकी हुकूमत टारगेट सब्सिडी जो भी फ़ैसिलो कंदी। ज़रिए मूजिब फ्यूल प्राइस, महांगाई, डॉलर, गर्दिशी कर्ज़नि ऐं कंपनियुनि जे नुक़साननि सबब बिजली महांगी थींदी। कीमतुनि में वाद मरहलेवार थींदी।
पाकिस्तान के हर शोबे में चीन की मदद की जरूरत है। पाक चीन दोस्ती वक्त से गड मजबूत थी है। वजीर आजम शहबाज शरीफ चीनी सीड़पकार कंपनी के नुमाइंदन की तकरीब में ॻाल्हाईंदे चयो है तो गुज़िरियल 3 दहाकन में चीन तमाम घनी तरक्की कई। चीन हर ॾुखे वक्त में पाकिस्तान जो साथ ॾिनो, खास करे ज़राअत और सनत के शोबे में चीन की मदद की जरूरत है। सीपेक पाकिस्तान और चीन के विच में अहम मनसूबो है। ज़रई शोबे में पाकिस्तान चीन के तजुर्बन में फायदो हासिल करण चाहे थो। नेब कानून के हवाले से तरमीमू कई वयूं आहिनि। सिंध के वडे वजीर मुराद अली शाह चयो है तो पेशी ते जेतिरो खर्च अचे थो उन जो हिसाब लगायो वने तो सभिनी जो केतिरो खर्च बणिजे थो। कराची में पुलिस ऑफिसरन ते तशद्दुद थियो। पुलिस वैन के नुकसान साड़ियो वियो। पीटीआई के एहतजाज करणो हो तो पहिरियां जगह जो तयन करे हा। कंहिं खे पुरअमन एहतजाज करणो आहे तो दरवाजा खुलियल आहिनि। हुकूमत सियासत के दाव ते लगाए गैर मकबूल फैसला कया। IMF सां मुआहिदो इमरान खान हुकूमत कयो हो। इमरान पंहिंजी हुकूमत वेंदे ॾिसी IMF मुआहिदे की मुखालिफत करण लगो। सूबाई वजीर सईद गनी चयो है इमरान खान पान के कौमी लीडर चई पर पेशावर का बाहर नथो निकरे। बिलावल भुट्टो चयो तो हू इमरान खान इस्तीफा दे या बेएतमादी रिथ के मुंह दे। सईद गनी मूजिब लीक थियल ऑडियो बाबत हू अगूणे सदर आसिफ अली जरदारी का पुछी आगाही ॾिनो। चूंडू इमरान खान की मर्जी मुताबिक न थींदियूं। इरसा 1991 ठा तहत सिंध के हिस्से जो पानी ॾियण में नाकाम रहो। सूबाई वजीर शर्जील मेमन चयो है तो सिंध जा हारी पानी बहरान के मुंह ॾेई रहा आहिनि। वडे वजीर ऐं आबपाशी खाते वाले वजीर पानी जो मसलो वफाक अॻियां उथारियो आहे। वजीर आज़म मुदाखलत करे सिंध के हिस्से जो पानी मिली सके तो। वजीर आजम हायर एजुकेशन कमीशन के वसीलन में जोगी इजाफे जो हिदायतों करे छड़ियों। वजीर आजम चयो है तो सॼे मुल्क की यूनिवर्सिटी में तालीमी मनसूबन की बहाली ते ध्यान दिनो वने। उस्तादन और शागिर्दन के हर मुमकिन सहूलत फराम कई वने। वजीर आजम शहबाज शरीफ सुभाणे का 2 जून ताईं तुर्की जो दौरो कंदो। सुद समाजी वफाकी वजीर मरियम औरंगजेब चयो है तो वजीर आजम तुर्की सरमाएदारन से मुलाकात कंदो। वजीर आजम मुस्तफा कमाल अतातुर्क के मज़ार ते हाज़िरी भरींदो। नालायक हुकूमत पाकिस्तान जो बेड़ो बोड़े रही है। पीटीआई अगवान फवाद चौधरी चयो है तो पाकिस्तान महीनन या हफ्तन में न पर ॾींहन में हेठ वही रहो है। मुल्क में इम्पोर्टेड हुकूमत खाओ और निकरो की पॉलिसी ते हली रही है। इमरान खान बड़ी मेहनत से पाकिस्तान के पटड़ी ते आंदो हो। मुल्तान का कराची वेंदड़ ज़करिया एक्सप्रेस में औरंगी टाउन की औरत से ट्रेन अमले पारा इज्तिमाई ज्यादती। खानगी निगरानी में हलंदड़ ज़करिया एक्सप्रेस में सफर दौरान टिकट चेक एसी बोगी में विहारण बहाने बे कंपाउंड में वठी वनी औरत के टिकट चेक इंचार्ज और एक अणजातल शख्स ज्यादती जो निशानो बनायो। कराची सिटी रेलवे स्टेशन थाने ते केस दाखिल, जवाबदार फरार थी विया।
सोबेदेरे में जवाबदारन फायरिंग करे पुलिस एहलकार के कत्ल करे छड़ियो। पुलिस मूजिब पुलिस एहलकार जमील सहतो ते घर ॿाहिरां हथियार बंदन फायरिंग कई। फायरिंग में जख्मी थियल पुलिस एहलकार अस्पताल नियंदे रस्ते में ही जख्म जा सूर न सहंदे दम ॾेई छड़ियो। पीर जो ॻोठाणनि जे मुबैना फायरिंग में एक हथियारबंद मारिजी वियो। ॿियो ज़ख्मी ॻोठ साले सोलंगी में हथियारबंदन ॻोठ ते चढ़ाई करे ॾिनी, जंहिं नतीजे में ॻोठाणे विच में फायरिंग गोलियूं लॻण सबबि एक हथियारबंद मारिजी वियो। ॿियो ज़ख्मी थी पियो। मारिजी वियल हथियारबंद जी सुञाणप मक़सूद उर्फ मकुशर तोथी आहे। पुलिस मूजिब मारिजी वियल ऐं ज़ख्मी पाण में भाइर आहिनि। ठुल भरसां जवाबदारन कारे इल्जामेत नारी ऐं नौजवान के कत्ल करे छड़ियो। ए सेक्शन थाने जहद ॻोठ मीरन खोसो में जवाबदारन बंदूक जा फायर करे अब्दुल्ला खोसो ऐं नारी सुगरा खोसो के कत्ल करे छड़ियो। इतला ते पुलिस पहुंची लाश खणाए अस्पताल मुंतकिल करे छड़िया। वाक़े बैदि जवाबदार फरार थी विया। मेहर जी भुट्टा कॉलोनी में जमाली बिरादरी जी धुरिन में तकरार ता फायरिंग, नींगर कत्ल, पी जख्मी, गोलियों लगन सबब 15 वरे जो सागर जमाली थदे ते मारिजी वियो। सिकंदर जमाली मरणी गणती जोगी हालत में लाड़काने अस्पताल मुंतकिल। मक़तूल जे वारसन मूजिब संगावती तकरार ता जवाबदार शहजादो जमाली सुबह सवेर घर ते हमलो करे हथियारन जा मुंह खोले छड़िया। कराची के कोरंगी वाले इलाके में मठियाणी वासी नौजवान जो कमरे में लाश मिलो। सजाद अली मशहूरी कराची की अख्तर गारमेंट फैक्ट्री में कम कंदो हो। चकरा ॻोठ में सदस रिहाइश वाले कमरे में लाश हथायो। इतला ते नौजवान के घर में कोहराम मची वियो। सजाद जा माइक मड़ खणन लाइ कराची पहुंची विया। आई ॾखण पंजाब ऐं सिंध के इलाक़न में सख्त गर्मी। मौसमियात खाते मूजिब अज मुल्क जा केतराई इलाका गरम ऐं खुश्क रहंदा। माहिरन शहरन के बिना जरूरत के घरन का बाहर न निकरण ऐं घणे का घणो पानी इस्तेमाल करण की हिदायत करे छॾी।